अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे कादिरपुर में ख़बर ॾींदा न तो सिंध हुकूमत के हुक्म ते पूरे सिंध या कादिरपुर शहर में भी लॉकडाउन कई वही है। लॉकडाउन वाले फैसले का पोइ शहर जी समूरी बाज़ारूं बंद, किराने जा दुकान, सब्जी मार्केट और मेडिकल स्टोर खुलियल आहिनि। इन्हनि ते माण्हुनि जो चवणु आहे त असां सिंध हुकूमत के हुक्म ते अमल करियूं था। असां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जंहिं अहिड़ो फैसलो वरितो आहे ऐं असांजो हिकु मुतालबो आहे त लॉकडाउन समेत जेके बेरोज़गार थिया आहिनि इन्हनि जी मदद कई वञे, इन्हनि खे मास्क ॾिना वञनि ऐं राशन ॾिनो वञे। असां पाक आर्मी जा थोराइता आहियूं जेके हिन ॾुखे वक़्त में असांजो साथ ॾिनो आहे। असां हिन टाइम कादरपुर शहर में मौजूद आहियूं। जीअं त हितां जा बाज़ार शहर सॼो वीरान लॻो पियो आहे। मज़दूर मुड़ा वांदा घुमंदा वञनि था, घर हर को पंहिंजे घर में महफ़ूज़ लॻो पियो आहे। हितां जा माण्हू सख़्तु परेशान आहिनि, मुश्किल आहिनि। इन जे हवाले सां असां शहर वारनि खां पुछंदा रोज़गार वधाओ, मोटरसाइकिल हलाईंदा रहे, असां जेको आहे बंदि थी चुको आहे। शहर असां परेशान आहियूं, खाधे जे लाइ कुझु नथो मिले। हाणे कयूं कीअं, काॾे वञूं? असां मज़दूर माण्हू आहियूं, सफ़ा शहर वीरान थियो आहे, बुख ते मरूं था। कोई जेको कमरो बि नथो अचे पुछण असांखां, का सम्झ में ॻाल्हि नथी अचे। अला अला केतिरी कयूं, आहे माण्हुनि जे वसे, इन कमरनि जे वसे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।